इंसान वॾी अज़मत वारो, इंसान वॾे मक़ाम वारो, इंसान वॾे मर्तबे वारो। अल्लाह हिन इंसान खे अशरफ बणाए मोकिलियो। अल्लाह हिन इंसान खे इज़्ज़त वारो बणाए मोकिलियो। अल्लाह हिन इंसान खे मान ऐं मर्तबे वारो बणाए मोकिलियो। अल्लाह इंसान खे अशरफ बणायो, अशरफुल मखलूकात बणायो। इंसान अशरफ ऐं इंसाननि जी पूरी जमात अशरफुल मखलूकात। तमाम अल्लाह जी खल्क़ल तमाम मखलूकात मां अल्लाह हिन इंसान खे अशरफ बणायो। जीतन मां, जड़न मां, पखिन मां, परिंदन मां, जिन्नन मां। हालांकि अल्लाह हिन इंसान खे एॾो इज़्ज़त वारो बणायो जो फरिश्तन खां भी अल्लाह हिन खे अशरफ कयो। इंसान जो मक़ाम अशरफुल मखलूकात। इंसान इज़्ज़त वारो, इंसान मर्तबे वारो। पर हाय अफ़सोस, अॼु असां इंसाननि पंहिंजी उन इज़्ज़त, पंहिंजे उन मक़ाम, पंहिंजे उन मर्तबे खे विञाए छॾियो आहे जंहिं इज़्ज़त मक़ाम ऐं मर्तबे सां अल्लाह तव्हां असांजी तख़लीक़ कई। अॼु असां इंसान तकब्बुर में वटिजी विया आहियूं, वॾाई में वटिजी विया आहियूं। पंहिंजो पाण खे ॿिए खां भलो समझण वारे गुनाह में मुब्तला थी चुका हूं। अॼु असांजे अंदर वॾाई घर करे चुकी आहे। अॼु असांजे अंदर खुद गर्ज़ी, खुद अनाई, पंहिंजो पाण खे ॿिए खां बहितर ऐं भलो ऐं मक़ाम वारो समझण वारो मर्ज़ आम थी चुको आहे। अॼु असां इंसाननि जे नाकामी जो सभ खां वॾो सबबु जेकॾहिं आहे त उहो तकब्बुर ऐं वॾाई आहे। अॼु असांजे अंदर क़त्लो गारतगरी, अॼु असांजे अंदर पुरलुट, अॼु असांजे अंदर जहालत, अॼु असांजे अंदर बरबरियत जेकॾहिं आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तकब्बुर जे करे आहे। पंहिंजो पाण खे ॿिए खां भलो ऐं बहितर समझण सभ खां वॾी बीमारी आहे। अल्लाह हज़रत इंसान खे ख़ल्क़ियो, हज़रत आदम खे ख़ल्क़ियो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों इंसान, अल्लाह जो पहिरियों पैगंबर, अल्लाह जो पहिरियों नबी, हिन दुनिया जे सरज़मीन ते पहिरियों कदम रखंदड़ अल्लाह जो नुमाइंदो ऐं सफ़ीर हज़रत इंसान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम की तख़लीक़ कई। अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ल्क़ियो। अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ कई। इंसानी शक्ल में हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ठाहियो, अशरफ करे ठाहियो, इज़्ज़त वारो बनायो, मान ऐं मर्तबे वारो बनायो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ मुकम्मल थी, पहिरियों हज़रत इंसान अल्लाह ख़ल्क़ियो त अल्लाह क़ुरान में तो फरमाए, मां फरिश्तनि खे हुकुम कयुमि त इंसान खे सजदो कयो। इंसान जो एडो मकाम, एडो मर्तबो, एडी इज्जत वारो अल्लाह ने इंसान के बनायो जो रब फरिश्तन के हुक्म कयो तो हजरत इंसान के सजदो कयो, हजरत आदम के सजदो कयो। मैं समझा तो सब थके वेठा आयो। उठण वेहण जो सिलसिलो जो घणो शुरू थियो, जिनके उठणो आ उठी वजन, जिनके वेहणो आ वेहन। मां 5 मिनटन में पांजी गाल अवां जे ज़हन नशीन करे तवां जो घणो वक्त न वठंदुस। का गाल समझाइण घुरा थो, का गाल अवां जे ज़हन नशीन करण घुरा थो, को पैगाम ॾियण घुरा थो, का अपील करण घुरा थो। जेकॾहिं अवां जो तवज्जो मुंहिंजे तरफ़ हूंदो त मूंखे गाल समझाइण में आसानी थी। अल्लाह पहिरियों इंसान हजरत आदम के बनायो, इज्जत वारो बनायो, मान वारो बनायो, मर्तबे वारो बनायो, एडो इज्जत वारो, एडो मकाम वारो, एडो अशरफ वारो हिन इंसान के अल्लाह बनायो जो फरिश्तन के हुक्म कई त इंसान के सजदो कयो, हजरत आदम के सजदो कयो। अल्लाह कुरान मजीद फुरकान हमीद में फरमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, वलक़द खलक़नाकुम सुम्मा सव्वरनाकुम सुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम। सुभान अल्लाह जी सदा बुलंद न खपे। मुझो शहीद बाबो चवंदो हो तो सुभान अल्लाह जी सदा सिर्फ मूंखे न थी वणे, मुझे रब के भी ॾाढी थी वणे। जंहिंजी रब सां जेतिरी मोहब्बत आहे उतरे बुलंद आवाज़ में सुभान अल्लाह। माण्हू जीअं भुट्टो जा नारा हणंदे कोन था शर्माइनि, नदी फरियाल जा नारा हणंदे कोन था शर्माइनि, गो इमरान गो ऐं रो इमरान रो जा नारा हणंदे कोन था शर्माइनि, तव्हां रब जो नालो वठंदे छो था शर्मायो? वलक़द खलक़नाकुम सुम्मा सव्वरनाकुम सुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम। अल्लाह से कुरान मजीद फुरकान हमीद में आवाज़ ॾिनो,
ऐं बेशक अव्हां खे पैदा कयोसीं। अल्लाह कुरान जे ज़रिए इंसाननि सां मुखातिब आहे। अल्लाह तव्हां असां सां मुखातिब आहे। अल्लाह पाक कुरान मजीद में फरमायो ऐं बेशक अव्हां खे पैदा कयोसीं ऐं वरी अव्हां जी शक्ल बणाईसीं। वलक़द ख़लक़नाकुम, ऐं बेशक अव्हां खे ख़ल्क़ कयोसीं, अव्हां खे पैदा कयोसीं। सुम्मा सव्वरनाकुम, ऐं अल्लाह कुरान मजीद में फरमायो अव्हां जी शक्ल बणाईसीं। सुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम, ऐं उन खां पोइ तमाम मलाइकनि खे तमाम फरिश्तनि खे हुकुम कयोसीं त इंसान खे सजदो कयो, आदम खे सजदो कयो। सुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम, ऐं इंसान जी तख़लीक़ करण खां पोइ, इंसान जी तस्वीर ठाहिण खां पोइ, इंसान जे ख़ल्क़त खां पोइ अल्लाह फरिश्तनि खे हुकुम कयो, अल्लाह मलाइकनि खे हुकुम कयो त इंसान खे सजदो कयो, आदम खे सजदो कयो। फसजदू फसजदू फसजदू, अल्लाह चए थो तमाम जे तमाम मलाइकनि सजदो कयो, तमाम जे तमाम फरिश्तनि सजदो कयो, इल्ला इब्लीस, मगर शैतान सजदो न कयो। शैतान सजदे खां इनकार कयो। रब थो, अल्लाह थो, शैतान सां मुखातिब थे त शैतान मरदूद। क़ाल मा मनअक अल्ला तस्जुद इज़ अमरतुक, क़ाल मा मनअक अल्ला तस्जुद इज़ अमरतुक, क़ाल मा मनअक अल्ला तस्जुद इज़ अमरतुक। अल्लाह मुखातिब थियो इब्लीस सां त इब्लीस तोखे कहिड़ी ॻाल्हि रोकियो, तोखे कहिड़ी शइ मना कयो, आदम खे सजदे करण खां तोखे कहिड़ी शइ रोकियो? जॾहिं त मां हुकुम बि कयुमि, इज़ अमरतुक, मां तोखे हुकुम कयुमि त आदम खे सजदो कर, मुंहिंजे हुकुम करण जे बावजूद, मां रब जे हुकुम जे बावजूद तो आदम खे सजदो न कयो। कहिड़ो सबब हो? कहिड़े सबब जे करे तूं आदम खे सजदो न कयो? कहिड़ी ॻाल्हि तोखे आदम खां सजदे करण खां रोकियो? शैतान जवाब ॾिनो रब खे, अल्लाह खे जवाब ॾिनो, ख़लक़तनी मिन नारि व ख़लक़तहू मिन तीन, क़ाल अना ख़ैरुम मिन्हु, क़ाल अना ख़ैरुम मिन्हु, क़ाल अना ख़ैरुम मिन्हु। मुंहिंजा रब मां हिन आदम खां भलो हां, मां हिन आदम खां बहितर हां, मां हिन आदम खां अफ़ज़ल हां। तो हिन आदम खे, हिन इंसान खे मिट्टी मां पैदा कयो आहे। ख़लक़तनी मिन नारि व ख़लक़तहू मिन तीन, तो मूंखे बाहि मां पैदा कयो आहे, हिन इंसान खे, हिन आदम खे मिट्टी मां पैदा कयो। तकब्बुर जे करे, वॾाईअ जे करे शैतान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदो न कयो। तंहिंजे करे त हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, तकब्बुर असासी लरा खार करद, तकब्बुर असासी लरा खार करद, बसिंदान लानत गिरफ्तार करद। वॾाईअ शैतान खे ख्वार कयो। शेख सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, तकब्बुर असासी लरा खार करद, वॾाईअ शैतान खे खार कयो, बसिंदान लानत गिरफ्तार करद। क्या बच्चे सुबह ताईं फरिश्ते मां मलऊन बणाए, शैतान बणाए, क्या बच्चे सुबह ताईं लानती बणियो त शैतान तकब्बुर जे करे बणियो, वॾाईअ जे करे बणियो, अल्लाह जे हुकुम खां मुंह मोड़ण जे करे लानती ऐं मरदूद ऐं मलऊन बणियो। अल्लाह हुकुम कयो, फरिश्तनि खे त सजदो कयो, तमाम फरिश्तनि सजदो कयो सवाइ शैतान जे। शैतान अल्लाह जे हुकुम ते हिकिड़े सजदे खां इनकार कयो त क़यामत जे सुबह ताईं लानती बणिजी वियो। तव्हां सां अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ घणनि सजदनि जो इनकार था कयो, रोज़ानो केतिरनि सजदनि जो इनकार था कयो। शैतान हिकिड़ो सजदो न करण जे करे लानती बणिजी वियो। शैतान हिकिड़ो सजदो न करण जे करे फरिश्ते मां इब्लीस बणिजी वियो। शैतान हिकिड़ो सजदो न करण जे करे आसमाननि मां बेदखल थी दुनिया में ज़लील ऐं ख़्वार थियो। अल्लाह असांखे बि हुकुम कयो आहे त नमाज़ पढ़ो, सजदो कयो, ही जबीने नियाज़ मुंहुं जे दरवाज़े ते झुकायो। केतिरनि सजदनि खां इनकार था कयूं। रोज़ाना केतिरा सजदा निकिरी था वञनि, मस्जिद जे लाउड स्पीकर तां अल्लाहु अकबर जूं सदाऊं गूंजनि थियूं, लेकिन असांजे जिस्म ते का हिकिड़ी जूं बि कोन थी रींगे त अल्लाह जो सॾु थियो आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान जो सॾु थियो आहे। इंसानो फिक्र कयो, पंहिंजी आक़िबत खे बर्बाद न कयो। अञा बि वक़्तु आहे रुठल रब खे परचाइण जो। तकब्बुर जे करे शैतान मरदूद थियो ऐं अॼु असांजे अंदरि तकब्बुर अची वियो आहे, वॾाई अची वई आहे, पंहिंजो पाण खे अफ़ज़ल सम्झण जी बीमारी अची वई आहे। कंहिंखे गाह विझण जे लाइ तयार न आहियूं, वॾे खे वॾो सम्झण जे लाइ तयार कोन आहियूं, भाउ खे भाउ सम्झण जे लाइ तयार कोन आहियूं, उस्ताद खे इज़त ॾियण जे लाइ तयार कोन आहियूं। वॾाई जे करे, तकब्बुर जे करे दुनिया खे बि बर्बाद था कयूं त आख़िरत खे बि बर्बाद था कयूं। गरीमा में बख्शाए बरहाल मां के हस्तम मसीरे कमंदे हवा,
शेख सादी रहमतुल्लाह अलैह रब सा मुखातिबा करीमा ए सखी अल्लाह ए करीम अल्लाह असा के माफ फरमा करीमा बेबख्शाए बरहाल मा ए करीम असा के बख्श असा जे हालत रहम कर के हस्तम मसीरे कमंदे हवा रब सा मुखातिबा शेख सादी ते रब गुनाहन में मुब्तला थी चुको हां गुनाहन जे कैद में गिरफ्तार थी चुको हां के हस्तम मसीरे कमंदे हवा नदारे मुगैरस तू फरियाद रस बोला तुझे दरवाजे का सवा को दरवाजों को ने तो का सवा को बख्शण वालों को ने तो का सवा को आका को ने तो का सवा को खालिक को ने तो का सवा को मालिक को ने तो का सवा को रहमान को ने तो का सवा को रहीम को ने करीमा में बख्शाए बरहाल मा के हस्तम मसीरे कमंदे हवा नदारे मुगैरस तू फरियाद रस कोई को नहीं जिनके दरवाजे ते फरियाद कया तू ही आसी हारा खता बख्श बस ए रब तू ही आ गुनाहगारन जा गुनाह बख्शींदा तकब्बुर जे करे वडाई जे करे शैतान मलऊन बणियो तब हां असा अशरफ बणिया इंसान अशरफ बणियो अज असा अशरफ इन तकब्बुर जे करे असा इंसान मान वाला इज्जत वाला मर्तबे वाला इन वडाई जे करे शैतान जे नक्शे कदम ते हलंदे पंहिंजी दुनिया के भी बर्बाद था के आखिरत के भी बर्बाद था जे करे चाहो था त दुनिया बेहतर थे जे करे चाहो था त आखिरत बेहतर थे तो पो पंहिंजो पाण में आजिज़ी पैदा कयो इनकिसारी पैदा कयो तकब्बुर खे जूते जे नोक ते उड़ायो मदीने जे मीर आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बावाज़े बुलंद चो आखिर वाला भी गालायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर फरमायो मन तवादा लिल्लाहि रफाहु अल्लाह मन तवादा लिल्लाहि रफाहु अल्लाह जे अल्लाह के राजी करण जे नियत सा मन तवादा लिल्लाह जे पंहिंजो पाण में जे इंसान पंहिंजे अंदर में अल्लाह जे रज़ा ख़ातिर आजिज़ी आंदी इनकिसारी आंदी पंहिंजो पाण के घट कयो मन तवादा लिल्लाह जे पंहिंजो पाण के अल्लाह जी रज़ा ख़ातिर घट कयो रफ़अहु अल्लाह अल्लाह उनके बुलंद कंदो अल्लाह उनके मकाम नींदो अल्लाह उनके बुलंदिन जे मकामन ताईं पहुंचाईंदो अबा मदीने जो मीर सच्चो आ केड़ा केड़ा था चो पंजा भैया त बुलंद कयो आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तवादा लिल्लाहि रफ़अहु अल्लाह जे शख्स अल्लाह जी रज़ा ख़ातिर पंहिंजो पाण के घट कयो उजड़ो थी पियो फसाद थी पियो खून थी पियो घर जे अंदर बिन भाइरन में बदमज़गी थिया नंढे वॾे जी बदमज़गी थिया ॻोठ जे अंदर बदमज़गी थिया पंहिंजो पाण के अल्लाह जी रज़ा ख़ातिर घट कई पंहिंजो पाण के अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कस खादई ते यार हक मुंहिंजो बणजे थो ज्यादती मूंसा है नाइंसाफी मूंसा है लेकिन तू जो भत घाटो हुजे मां रब जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजो पाण के घट तो कयां तोखे पंहिंजो हक माफ़ तो कयां खुदा जी ज़ात जो कसम इन अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर पंहिंजो पाण के घट करण वारे खे रब दुनिया में भी सर बुलंद कंदो त आखिरत में भी कामयाब कंदो पंहिंजो पाण में आजिज़ी पैदा करे त ॾिसो इनकिसारी आणे त ॾिसो घाट ऊंधो लॻो पियो आहे असांजो कंध में किल्ली लॻी पई आहे तकब्बुर असांखे अंधो करे छॾियो आहे वॾाई असांजो बेड़ो करे छॾियो आहे मां नथो चवां अल्लाह जो क़ुरान थो चए अल्लाह जो क़ुरान आवाज़ ॾिनो आहे इबादुर रहमानिल लज़ीना यमशून लॻे तो कब्रिस्तान में तकीर थो कयां न ॻाल्हाईंदो त मां बि न ॻाल्हाईंदुसि वइबादुर रहमानिल लज़ीना यमशून अलल अर्ज़ि हौना वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा अब तर्जुमो कया अल्लाह कुरान मजीद फुरकान हमीद में फरमायो ऐ बाजारे अल्लाह जाबाना हुए हैं वइबादुर रहमानिल लज़ीना यमशून ऐ बाजारे अल्लाह जाबाना हुए हैं जेका ज़मीन ते निवड़त सा घुमदा आहिन आजिज़ी सा घुमदा आहिन इनकिसारी सा घुमदा आहिन कुरान तो चे रब जाबाना बाजारे अल्लाह जाबाना हुए जेका आजिज़ी इख्तियार कन जेका ज़मीन ते निवड़त सा हलन जेका पंहिंजो पाण के घट कन कुरान तो चेता बाजारे रब जाबाना हुए हैं ऐं जॾहिं जाहिल उन्हनि सां बहस करे वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलाम असांजे अंदरि इहो तबियत बणिजी रही आहे को ॼट को ॼामोट को मिलंदो पंहिंजो पाण खे उन जे साम्हूं बहितर करण जे लाइ पंहिंजो इल्मु झाड़ण जे लाइ पंहिंजो पाण खे फने खान महसूस करण हरूभरू बस कंदासीं न मूं चले मां तोखां भलो हां मां मिस्टर हां मां खान हां मां तोखां भलो हां
मां असांखे तबाह कयो आहे। इन मां जे करे बर्बाद थिया आहियूं। ख़ुदा जो कसम, आजिज़ी पैदा करण जे करे क़ौमूं तरक्की कंदियूं आहिनि, आजिज़ी पैदा करण जे करे नस्लूं तरक्की कंदियूं आहिनि। रब तो चए बाझारे अल्लाह जा वादा उहे आहिनि जेका ज़मीन ते निवड़त सां घुमनि, ऐं जॾहिं जाहिल बेइल्म कम इल्म बेअकुल उन सां ॻाल्हाए उनखे चए बाबा तोॾे बि ख़ैर है मुॾे बि ख़ैर, अस्सलाम वालेकुम कालू सलाम, बाबा तोते बि सलामती मूं ते बि सलामती, अस्सलाम वालेकुम तोॾे बि ख़ैर है मुॾे बि ख़ैर। अॼुकल्ह असांजी फितरत बणिजी वई आहे। होटल ते वेंदासीं, कंहिं कचहरी में वेंदासीं, जेसीं ताईं पंहिंजो पाण खे माण्हुनि जे साम्हूं पेश न कंदासीं कीअं महसूस थिए त फलाणो ख़ान, फलाणो सरदार, फलाणो नवाब, फलाणो बोता, फलाणो डिंगो असांजी कचहरीअ में वेठो आहे। हरू भरू पिया दुनिया जा डाड़ ठकाव हणी पेश करे पंहिंजो पाण खे ॿियनि खां बरतर पेश करण जी कोशिशि कंदासीं। इहा कम अकली जी निशानी आहे, बर्बादीअ जी निशानी आहे। अकल वारो उहो जेको ख़ामोशी इख्तियार करे, आजिज़ी इख्तियार करे। छा मां उम्मीद कयां थो त इंशाअल्लाह तव्हां ऐं असां पाण में आजिज़ी पैदा कंदासीं, रब जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजो पाण खे घटि कंदासीं, शैतान जी सिफ़त खे छॾे करे अशरफुल मख़लूक़ात इंसान वारी सिफ़त खे अपनाईंदासीं। शैतान बि मरदूद थियो तकब्बुर जे करे, वॾाईअ जे करे, ऐं हज़रत आदम अलैहि सलातो व सलाम खां वठी क़यामत जे सुबुह ताईं उहे इंसान, उहे मुसलमान कामयाब थींदा जेका पंहिंजो पाण खे घटि कंदा, पंहिंजो पाण में आजिज़ी ऐं इंकिसारी पैदा कंदा। आजिज़ी पैदा करण सां दुनिया में बि कामयाबी आहे, आख़िरत में बि कामयाबी आहे। ठहण खां वठी हिन वक़्त ताईं खून जूं नदियूं वयूं आहिनि। अमन मिलियो आहे बाबा, अमन मिलियो आहे। इहो नी कतरो गारतगरी में इज़ाफ़ो, क़बाइली झगड़नि में इज़ाफ़ो, ख़ुदकुश बमनि में इज़ाफ़ो, चोरियुनि में इज़ाफ़ो, थाड़नि में इज़ाफ़ो। न अमन आहे, न अमन अमान आहे, न सुकून सां निंड मुयसर आहे। आख़िर अमन छो नथो मिले? रोज़गार छो नथो मिले? ख़ुशहाली छो नथी अचे? ग़रीब खे ॿिनि वक़्तनि जी मानी मुयसर छो कोन्हे? इन जे करे जो बुनियाद कचो आहे। बुनियाद त मिलियो ला इलाहा इल्लल्लाह वारो, उन जे मथां तामीर कची कई आहे। पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं असांजे मथां हुक्मरानी कई कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, लियाकत अली ख़ान, जनरल ज़ियाउल हक़, जनरल परवेज़ मुशर्रफ, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो, मियां नवाज़ शरीफ। मूंखे ॿुधायो त पाकिस्तान जे मथां हुक्मरानी कंदड़ इन्हनि हुक्मराननि मां को हिकिड़ो मौलवी आलिम, अबा के हिकिड़े मौलवी आलिम हुक्मरानी कई आहे? ॻाल्हायो छो था? इन्हनि असांजे वतन अज़ीज़ जे मथां हुक्मरानी कंदड़ या कैम्ब्रिज मां पढ़ियल आहिनि या ऑक्सफोर्ड मां पढ़ियल आहिनि। इन्हनि खे त ला इलाहा इल्लल्लाह जे माना जी ख़बर कोन्हे, इन्हनि खे त मुहम्मदुर रसूलुल्लाह जे मफ़हूम जी ख़बर कोन्हे त उहो निज़ाम काॾो ॾियनि। पाकिस्तान ठहियो ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते, मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नारे ते, लेकिन पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी पाकीज़ा तालीमात सां हिन वतन अज़ीज़ खे मुज़य्यन कयो ई कोन वियो। कैम्ब्रिज जा पढ़ियल यहूदो नसारा जा एजेंट असांजे मथां हुक्मरानी कंदा त पोइ काॾो अमन मिले? भाई ये जगह ठही, हिन जो बुनियाद जेकॾहिं असां पको कचो विझूं, कचनि सिरुनि जो विझूं, डीपीसी ताईं कचनि सिरनि ऐं गारे ते खणी अचूं, उन खां मथे असां पकी खणी वञूं, आरसी घणा ॾींहं हलंदी इहा बिल्डिंग? चंद घंटा बि कोन हलंदी, छो त बुनियाद कचो आहे। बुनियाद त ला इलाहा इल्लल्लाह जो मिलियो, लेकिन तामीर ला इलाहा इल्लल्लाह वारी नाहे। जेसीं ताईं ला इलाहा इल्लल्लाह वारी तामीर न मिलंदी तेसीं ताईं तरक्की न थींदी। जेसीं ताईं ला इलाहा इल्लल्लाह वारी तामीर न मिलंदी तेसीं ताईं तरक्की न थींदी। हे जलसावा के यो पैगाम था ॾियनि त अचो गॾिजी करे हिन वतन अज़ीज़ ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारी तामीर कयो। हिन पाकिस्तान जे वतन अज़ीज़ ते ला इलाहा इल्लल्लाह जे परचम खे सर बुलंद कयो। मां उम्मीद कयां थो त घणो असां मोहतारनि खे राज़ी कयो, हाणे अल्लाह खे राज़ी कंदासीं, अल्लाह जे रसूल खे राज़ी कंदासीं ऐं इंशाअल्लाह वक़्तु तब्दील थियणो आहे, इनकलाब अचणो आहे, इस्लामी इनकलाब अचणो आहे। इंशाअल्लाह इस्लामी निज़ाम जो परचम सर बुलंद थियणो आहे। पहिरीं मई ते सुभाणे न ॿिए ॾींहुं कराची में अज़ीम उशान तारीख़ साज़ तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत, तहफ़्फ़ुज़ दीनी मदारिस ऐं शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे हक़ीक़ी क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ एहतिजाजी रैली रखी वई आहे। जमीयत उलमा इस्लाम जे उलमा अकाबरीन मां के कराची सॾु कयो आहे त सोराब ॻोठ खां सीएम हाउस ताईं जमीयत उलमा इस्लाम जे अकाबरीन सां गॾिजी उलमाए हक़ उलमाए देवबंद सां गॾिजी करे पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ, इस्लामी कानून जे निफ़ाज़ जे लाइ उलमा जे हुकुम ते लब्बैक चई करे कराची में गॾु थियो। कहिड़ा कहिड़ा साथी गॾु थींदा इंशाअल्लाह। ऐं 10 मई आचर जे ॾींहुं अंदरून सिंध जी अज़ीम दीनी दरसगाह जामिया इस्लामिया इशातुल क़ुरान वल हदीस दोदाई रोड लारकाणो, जेको मुंहिंजे शहीद वालिद जो अज़ीम गुलशन आहे, जेको मुंहिंजे शहीद वालिद पंहिंजनि हथनि मुबारकनि सां उन मदरसे जो बुनियाद विधो, उन मदरसे जी ख़िदमत कई, उन मदरसे खे बुलंदियुनि ताईं पहुचायो। उन जामिया इस्लामिया मां फारिग़ थींदड़ आलिमनि जी दस्तार बंदी आहे ऐं उहो प्रोग्राम शहीद बाबा जे क़बर मुबारक जे भिक सां रखियो आहे।
शहीद बाबा जी मज़ार ते 10 मई आचर जॾहिं सुबुह जो 10 बजे खां असर जी नमाज़ ताईं इहो प्रोग्राम जारी रहंदो। मां तमाम पंहिंजनि दोस्तनि खे, जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि खे, अॼु जे इन इज्तिमा में मौजूद सभिनी साथियुनि खे दिल जे अता गहराइन सां उन 10 मई वारे इज्तिमा में शिरकत जी दावत रस कयां थो त उन प्रोग्राम में शरीक थी, क्योंकि बाबा जे शहादत खां पोइ लाड़काणे में इहो पहिरों प्रोग्राम थी रहियो आहे। ऐं तमाम वॾे तादाद में असांजे जमीयत उलमा इस्लाम जा अकाबिरीन, उलमा इकराम, नात खान हज़रात, मुल्क जा माया नास कुर्रा हज़रात उन में शरीक थी रहिया आहिनि। मां तव्हांखे तहे दिल सां शिरकत जी दावत ॾियां थो, उम्मीद कयां थो त घणे खां घणे तादाद में जमात उन प्रोग्राम में शरीक थी शहीद सां मुहब्बत जो सबूत ॾींदा ऐं शहीद जो उन मिशन खे जारी रखण जे लाइ आज़म कंदा। मां जेको चयो अल्लाह से मंज़ूर मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल